नाज़रीन, क़ौमी सलामती कमेटी धमकियुनि वारे ख़त में गैर मुल्की साज़िश खे रद्द करे छॾियो आहे। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त धमकियुनि वारे ख़त में किथे बि गैर मुल्की साज़िश जी शाहिदी नाहे मिली। ख़त जे नाले ते सिर्फ़ ड्रामो रचायो वियो आहे। राणा सनाउल्लाह चयो आहे त ECL रूल्स में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तरमीम दहशतगर्दी में मुलविस माण्हुनि ते लागू न थींदी। ब्लैक लिस्ट ते बि नज़रसानी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। राणा सनाउल्लाह चयो आहे त ECL कानून में तरमीम बाद 120 ॾींहनि खां वधीक मुदो गुज़रण ते नालो ECL मां ख़ारिज थी वेंदो। हिन वक़्ति 4663 नाला ECL में शामिल आहिनि। पहिरीं मरहले में 3000 नाला ECL मां कढिया वेंदा। माज़ी जी हुकूमत नेब खे इस्तेमाल करे मुखालफ़नि खे ड्रेजारियो ऐं धमकायो वेंदो हो। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अवां सां ही अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त क़ौमी सलामती कमेटी धमकियुनि वारे ख़त में गैर मुल्की साज़िश खे रद्द करे छॾियो आहे। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त धमकियुनि वारे ख़त में किथे बि गैर मुल्की साज़िश जी शाहिदी नाहे मिली। ख़त जे नाले ते सिर्फ़ ड्रामो रचायो वियो। राणा सनाउल्लाह चयो आहे त ECL रूल्स में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तरमीम दहशतगर्दी में मुलविस माण्हुनि ते लागू न थींदी। ब्लैक लिस्ट ते बि नज़रसानी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। राणा सनाउल्लाह चयो आहे त ECL कानून में तरमीम बाद 120 ॾींहनि खां वधीक मुदो गुज़रण ते नालो ECL मां ख़ारिज थी वेंदो। हिन वक़्ति 4663 नाला ECL में शामिल आहिनि। पहिरीं मरहले में 3000 नाला ECL मां कढिया वेंदा। माज़ी जी हुकूमत नेब खे इस्तेमाल करे मुखालफ़नि खे ड्रेजारियो ऐं धमकायो।